अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में खुश आमदीद। खबर शेयर के पिया कोटड़ी मां रिपोर्टर गुलाम हुसैन जतोई जी। कोटड़ी में मामूली बरसात मां न करोड़नि जी बजट रखंदड़ पब्लिक हेल्थ खाते की कारकर्दगी की पत वाइकी करे छड़ी। रात का पवंदड़ हल्की बरसात सबब कोटड़ी जा मुख्तलिफ इलाका पानी हेठ अची विया। आवाम ऐं कारोबारी हज़रात तकलीफ़ के मुंह ॾियण लगा। एक्सिन पब्लिक हेल्थ लाइट जो जवाज़ बणाए कोटड़ी जो ड्रेनेज सिस्टम बंद करे छॾियो। जनरेटर के डीज़ल फराहमी न थियण सबब ड्रेनेज स्कीमूं हली न सघियूं। कोटड़ी सिटी जा मुख्तलिफ इलाका शाह लतीफ़ चौक, बारेजा चौक, मल्क टाउन, दरियाबाद, मुहाजिरो कॉलोनी, लियाकता रोड पानी हेठ अची विया। आम ज़िंदगी सख्त मुतासिर। CMO कोटड़ी से राब्तो करण ते हिननि जो चवण आहे त एक्सिन पब्लिक हेल्थ के ड्रेनेज स्कीमनि ते डीज़ल फराहम करण लाइ काफ़ी दफ़ा लेटर लिखिया आहिनि, मगर एक्सिन पब्लिक हेल्थ इरफान बोक जी कन ते जूं न थी सरे। जॾहिं त एक्सिन पब्लिक हेल्थ रन इमरजेंसी दौरान बि शहर जी सियासी समझ ऐं मुअज़िन जो फ़ोन खणण खां तयारु नाहे। अहिड़ी सूरत हाल ते सुञाणंदड़नि तरफ़ां PPMPA सरदार मलिक असद सिकंदर साहब, MNA सरदार सिकंदर अली रायटो साहब ऐं डिप्टी कमिश्नर जामशोरे खां एक्सिन पब्लिक हेल्थ जी नाअहली ते नोटिस वठण जी अपील कई आहे।